ना असांखे मानी ना कुछ भी ना न टपड़ न टाड़ी असांजा नंढड़ा ॿार असां जतीन माण्हू मां अखियुनि खां जॾी आहियां। मुंहिंजो मुड़ुस बि मरी वियो, मुंहिंजा ॿ ॿार आहिनि नंढड़ा, मूंखे मां धणकी बेवाई आहियां। अलाह जे नाले ते असांखे कुझु मदद कयो, कुझु ॾियो। असां सीउ में पारे में मरूं था, कुझु बि असांखे न आहे। फंड बि हिते सिफ़ारिश तयारु कयल आहे त ग़रीबनि खे जतीन खे कोई लिखे ई नथो ग़रीबनि खे। असां गंदा खे जा आहियूं, असां बोर्ड जा मारियल, असांजो कुझु न लटो न कपिड़ो न थां वटो कुझु बि न आहे। चऊं था असांखे घर खपे, असां मोटी कोन वेंदासीं, इहे कुराड़ा जहिड़ा बि आहियूं ॿचा वठियूं वेठा आहियूं। धण बचनि जा हिते वीचारा हेठि सुम्हिया पिया आहियूं, घर खपे असांखे। असां परे जा खेर ज़िले जा आहियूं, परे खां आया आहियूं, असां हिते वेठा आहियूं, असां वेंदासीं कोन। असांखे घर खपे, असां वठी वेहंदासीं। असांजी सदाई बोर थी अचे, सदाई बोर थी अचे, असांजा टपड़ टाड़ी लुड़ी था वञनि। असां बोर जे मुल्क जा आहियूं, सफ़ा खैरपुर ज़िले जा आहियूं, बोर जे मुल्क जा आहियूं, सफ़ा असां ॿुधी टपड़ टाड़ी असांजा चट थी विया आहिनि। का शइ न असांजी बचे थी। असां हाणे हिते आया आहियूं, हाणे असां वेंदासीं कोन। असांखे का शइ बि न आहे। असां घर खां बेघर, असांजा मासूम बचड़ा सीअ में तड़पी रहिया आहिनि, मिटीअ में पिया आहिनि। असांखे किले अटे जी वसियत न आहे, असांखे पोइ हिते का शइ आसरो ई न आहे। असां न मोटी वेंदासीं, हिते मौत क़बूलींदासीं। घर खां बेघर असांखे घर खपे। जेकी ॿाहिरि मुल्कनि जो इमदाद आयो, जेको कुझु आयो, DC साहिबु खाई पंहिंजो पेट भरे वियो। असांखे का शइ बि न ॾिनी अथई। असांखे हक़ु खपे। असां ग़रीब आहियूं, मज़लूम आहियूं, यतीम आहियूं, जो कुझु आहे असांखे घर खपे। असां घर खां बेघर आहियूं। असां बीमारियुनि जे लाइ का दवा नथी मिले, को राशन नथो मिले त असां किलो अटे जो पचाए खाऊं। केॾी महांग पए, असां काॾे वञूं? असां घर खां बेघर आहियूं, असांखे घर खपे, घर खपे। हिते मौत क़बूलींदासीं, असां मोटी न वेंदासीं। असांखे का आसरो उमेद न आहे, पोइ हिते असां का शइ बि न आहे, कुझु बि न बचियो आहे असांखे। पोइ हिते वेंदासीं ई न, हिते मरी वेंदासीं, रोडनि ते पाण खे बाहियूं ॾींदासीं। असांजा मज़लूम बच्चा, मासूम बच्चा असांजा मिटीअ ते पिया आहिनि, सीअ में तड़पनि था। पंहिंजे बच्चनि जी केतिरी हिफ़ाज़त रखनि था। पंहिंजा बच्चा गाॾियुनि में घुमनि था, पंहिंजे बच्चनि खे फ्लैटनि में रहनि था, पंहिंजे घरनि में पेट नथा भरिजनि। असां ग़रीबनि जा हक़ खाई आहियूं, हिननि जो पेट भरिजे थो। असां काॾे वञूं? असांखे ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, असांखे पंहिंजो घर खपे। बहुत बहुत मेहरबानी कि आपने हमें टाइम दिया। अर्ज़ ये है कि यहाँ पे जितने लोग आए हुए हैं अंदरून सिंध से, बरसात के मारे हुए, सैलाब के मारे हुए, उनके वहाँ पीछे घर गिर गए, वहाँ उनका कुछ भी नहीं बचा, फसल तबाह हो गए। अगर अब वहाँ जाएंगे तो उनका जो गंदम का फसल था वो भी ख़त्म हो गया, कपास का फसल भी उनका ख़त्म हो गया। अब जाकर पीछे क्या करेंगे? हम ये चाहते हैं कि हमारे यहाँ जितने गरीब लोग अंदरून सिंध से आए हुए हैं उनका कराची में हक़ बनता है। कराची हमारे सिंध का शहर है और हमारा इस सरज़मीन पे हक़ बनता है। हम ये चाह रहे हैं, हम अपने आला अमलदारों से ये अपील कर रहे हैं कि भाई हमें यहाँ पे बसाया जाए, हमारे बच्चों का मुस्तकबिल संवारा जाए, वरना ये पीछे जाके क्या करेंगे? कुछ नहीं कर सकते। ये वहाँ जाके ये इधर उधर चले जाएंगे, इनका मुस्तकबिल मुकम्मल ख़त्म हो चुका है। हम वज़ीर आला, वज़ीर आज़म, हम पीपल्स पार्टी के चेयरमैन मोहतरम बिलाल भुट्टो से गुजारिश करते हैं कि मेहरबानी करें, आप सिंधियों को यहाँ बसाएं।